नाज़िन मेहर में सरकारी मुलाजिम अॼु ॿिए ॾींहुं बि सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी करे मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे रियाज़ चांडियो। जी रियाज़। सिंध एम्प्लॉइज अलायंस पारां मुतालबनि जी मंशा लाइ ॿिए ॾियारे जे इदारनि जी तालाबंदी करे ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िम पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जंहिंमें सिंध एम्प्लॉइज अलायंस जे सदर ते मेयर में ॿिए ॾियारे जो एहतजाज जारी रहियो आहे। सरकारी मुलाज़िमनि कम छॾ हड़ताल करे स्कूलनि ऐं ऑफिसनि जी तालाबंदी करे मुख़्तलिफ़ जेके हुननि जा मुतालबा आहिनि उन्हनि जी मंशा लाइ दादू ज़िले जे अॻवाननि जस्ता दादू ज़िले यूनिवर्सिटी बदरुद्दीन ॻोरड़ पेट्रोल जे सदर एजाज़ अब्दुल समद मुजियो हादी भाई जतोई अब्दुल करीम जतवाल न्याज़ बेपर मुख्तार खोसो नदीम मैसर वाजिद पयार शाहिद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में सने मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं उहे प्रेस क्लब पहुची ऐं उन्हनि ते धरणो आयो आहे जेके जस्ता अॻवाननि ज़ुल्फ़ार जुणेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो आहे ऐं उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो हिक मुल्क में ॿ निज़ाम हली रहिया आहिनि। सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन जी कटौती करे मुलाज़िमनि खां नाइंसाफ़ी कई थी वञे ऐं मुलाज़िमनि खे DRA अलाउंस समेत ग्रुप इंश्योरेंस न पई मिले। ॿिया सूबा पंहिंजे मुलाज़िमनि खे सहूलियत पिया ॾियनि पर सिंध हुकूमत सहूलियत अञा बि वधीक खसे रही आहे। जॾहिं त हिननि इहो मुतालबो कयो त असांखे हक़ जेके आहिनि असांखे ॾिना वञनि ऐं हिननि इहो पिणु किताब ॾिनो त जेकॾहिं असांजा मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि त असांजी ऐलानियल एहतजाजी तहरीक उहा जारी रहंदी। भली पोइ असांखे मारियो वञे पर असां एहतजाज कॾहिं बि पोइ न कंदासीं। जी रियाज़ मां जी मेहर